ज़िले जे पेरोलाशारी जे रहवासी मोहम्मद जाफ़र मल्ला तलहार वेझो ॻोठ रिप जी रहवासण शाज़िया धी मोहम्मद उमर ख़ासखेली सां हाल में प्यार जो परिणो करे छॾियो आहे। बाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे नारी शाज़िया ख़ासखेली चयो त आउं आक़िल बालिग़ वात वकील आहियां। मूंखे न कंहिं वर्गलायो आहे ऐं न वरी कंहिं भॼायो आहे। मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मोहम्मद जाफ़र मल्ला सां शादी कई आहे, जंहिं बाद मुंहिंजा माइट असांजा जानी दुश्मन थी पिया आहिनि ऐं असांखे जान सां मारण, मुंहिंजे मुड़ुस ऐं हुन जे माइटनि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे असां ॾाढा परेशान आहियूं ऐं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध, IG सिंध, SSP बदीन ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जीअं असां पंहिंजी ज़िंदगी बग़ैर कंहिं ख़ौफ़ ऐं ख़तरे जे पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारे सघूं।